अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम अवामी मसाइलनि बाबति। अॼु सिंध जो अहम इशू जंहिं ते ॻाल्हाइण जे लाइ असां दावत ॾिनी आहे, सिंध तरक़ी पसंद ज़िलई अॻवान ऐं संघ डेमोक्रेटिक जेको अॻवान हुनजो अब्दुल जब्बार जुणियो साहिबु असां वटि मौजूदु आहे। हुनखे असां पंहिंजे शाहीन सिंध न्यूज़ स्टूडियो में अचण ते भलीकार चऊं था। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त दरियाए सिंध जेको सदियुनि खां जंहिंजो वहिकिरो, जंहिंजो पाणी पूरे सिंध खे सैराब करे थो, सरसब्ज़ ऐं आबाद करे थो, अॼु उहा सिंध, अॼु उहे सिंध वासी, अॼु उहे धरती धणी फुड़े लाइ मुहताज आहिनि। आबादगार जेके आहिनि से उहे अलॻि परेशान आहिनि। पीअण जो पाणी त पंहिंजी जाइ ते, हाणे ज़रात असांजी बि उहा मुकमल तबाह थी वई आहे। अचो त इन हवाले सां ऐं सिंध तरक़ी पसंद अॻवान अब्दुल जब्बार जुणियो साहिब खां असां सवाल कंदासीं त इन टॉपिक ते, जेको दरियाए सिंध ते जेके केनाल जेके अचनि पिया। सभ खां पहिरियों सवाल मुंहिंजो अव्हां खां इहो हूंदो त क़ौमी असेंबली में सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहब जे ख़िताब खे अव्हां कीअं था ॾिसो? छा उनजे जेको ख़िताब आहे दरियाए सिंध ते जेके अॾजंदड़ जेके केनाल आहिनि उन्हनि जे हक़ में आहिनि या मुखालफ़त में आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी साईं शाहीन सिंध जी टीम ऐं अव्हांजी महिरबानी जो असांखे हिन अहम इशू ते, जेको सिंध जो बढ़ंदड़ इशू आहे ऐं सॼी सिंध खां वठी ॿाहिरि मुल्क रहंदड़नि, जिथे जिथे माण्हू रहनि पिया उते ई एहतिजाज हलनि पिया ऐं सभिनी जे लाइ। जीअं अव्हां पहिरीं ॻाल्हि कई, सवाल कयो त मुंहिंजो नालो अब्दुल जब्बार जुणियो आहे, सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले सांगड़ी अॻवान ऐं सांगड़ डेमोक्रेट अलायंस जो सदर आहियां। त केनाल जे हवाले जे आसिफ ज़रदारी जी कल्ह टियों ॾींहं जी स्पीच आई त क़ौमी असेंबली में ख़िताबु कयो आहे ऐं उते चयो अथसि त हिकिड़ो अर्ज़ु जे हूंदो आहे, हिकिड़ो माण्हू जे पटे वालो हूंदो आहे, पंहिंजे बॉस खे चवंदो आहे त मूंखे दरख़्वास्त ॾियणी आहे त दरख़्वास्त वठो ऐं मूंखे नौकिरी माना मोकल ॾियो त आउं 2-3 ॾींहं मोकल करे अचां। त उहो ज़रदारी जी स्पीच इहा हुई त हिकिड़ो अर्ज़ु पियो करे, मैं हुकूमत को बोलता हूँ कि हमारी ये दरख़्वास्त कबूल करे और ये जो केनाल हैं ये इस पे काम रोका जाए। पुछोसि त हुकूमत कंहिंजी, सदर केरु वेठो आहे? सदर आसिफ ज़रदारी वेठो आहे। उनखे एतिरो जे खून जेको सज़ाए मौत जेको कैदी हूंदो आहे उनखे छॾण जी इख़्तियार हूंदा आहिनि हिकिड़ी सहीन ते। अव्हां वटि सॼो शइ पई आहे, उन क़र्ज़ जेके अव्हां वटि आंदा विया आहिनि उनखे रद्द करे ऐं उनखे ख़तमु करे सघो था। अव्हां वटि एतिरा इख़्तियार आहिनि सदर पाकिस्तान वटि। इहो स्पीच जेकी आहे सिर्फ़ु सिंधियुनि जी जेकी आहे त पंहिंजे दिलि में वरी जेकी मुखालफ़त आहे, सिंध में जेको लाओ ॿरे पियो उन खे माना थधो करण जे लाइ आसिफ ज़रदारी स्पीच हुई त असीं चवंदा असीं जा मुखालिफ़ आहियूं, पर सिधी सही मुखालफ़त कोन कई आहे। ईअं बसि हल्की जे हूंदी आहे उन शइ खे कयो आहे। त इन खे असीं सही कोन था सम्झूं। हिकु सिंध जो जेको केस आहे जेको हले पियो हींअर, सुभाणे जेको आहे दरियानि जो आलमी ॾींहुं आहे ऐं दरियानि जे आलमी ॾींहं ते सुभाणे ॾिसंदो त लखनि जी तादाद में माण्हू निकिरंदा। के वेंदा दरिया खे भेटा ॾियण जे लाइ रैलियुनि जी सूरत में, को मशल बरदार रैलियूं अॼु निकितियूं आहिनि। सुभाणे उहे निकिरी उते भेटा ॾींदा दरिया खे ऐं कुझु सुभाणे जेके लखनि जी तादाद में रोड रस्तनि ते हूंदा पंहिंजे केनालनि जे लाइ, पंहिंजे दरिया जे लाइ, पंहिंजी ज़मीन जो जेको वालार थिए पियो उन खे बचाइण जे लाइ निकिरंदा। अच्छा, हिन मां हिन जो ख़िताब सदर आसिफ अली ज़रदारी जो ख़िताब जेको आहे जेकॾहिं ॾिठो वञे हिकु नज़र सां, पंहिंजो मौक़ुफ़ पेश करे त पियो न। उन्हनि खे हुकुमरान जेके आहिनि, वज़ीर आज़म आहिनि या असेंबली आहे, उनखे चवे त पियो न उन शइ खे तव्हां ईअं छो कोन था ॾिसो, पॉज़िटिव बि ॾिसो। हू इन मौक़ुफ़ खे पेश त करे पियो न त भई हिनखे रद्द कयो। ॾिसो त इहो उन टाइम कई जॾहिं घणी मुखालफ़त थिए, सॼी सिंध परियूं थी आहे केनालनि ते। अञा ॾिठा वकला बिरादरी रोडनि ते अची वई आहे, सिंध जो कलम धणी रोडनि ते आहे, सिंध जो सियासी समाजी अॻवान रोडनि ते आहे। सिंध माना सॼी सिंध उथली पई आहे। उन में ज़ात पात मज़हब खे छॾे करे पंहिंजे केनाल जे बचाव लाइ आहे। उन जे माना रद्द अमल में, शदीद रद्द अमल खां पोइ हुन मजबूरी में, इहो मजबूरी में चयो अथसि। इहो पहिरीं माना पहिरीं त अव्हां वज़ीरनि जो वज़ीर आला जो अव्हां स्पीच ॿुधी हूंदी त उहो चए थो किथे उहो केनाल ठहे, केरु बि चए केनाल उहो ठहे। उहो अव्हांजे रिकॉर्ड ते पियो ॾिसी हलाईंदो त अव्हांखे सभु
उहो वज़ीर आला ऐं उहो सदर पाकिस्तान उहो पोइ ते चए थो त हम ये ऐसे नहीं करो, ये जो कैनाल है इस पे काम रोक दिया जाए। त माना इहा सिंध जी आवाम जी जदोजहद जे नतीजे में सदर पाकिस्तान आवाम जे प्रेशर झुकियो आहे। अवाम वकला बिरादरी सिविल सोसाइटी सभु सियासी समाजी पार्टियूं जेको रोड रस्तनि ते हुयूं मुख़्तलिफ़, त उन जे थ्रू सॼो थियो आहे। मतिलबु इन खां अलावा ॿी सूरत में जहिड़ो सम्झो त कैनाल जो कमु त हले पियो। ॾिसो त इहो तव्हांखे ॿुधायां त हीउ अॼु जो कोन्हे को, हिननि कमु हल्को शुरू थियो आहे या हिकदमि ठहंदा बि कोन, हिनखे 4 खां 5 साल 6 साल लॻी कहिड़े एरिया में थोरो नाज़रीन खे ॿुधायो त दरियाए सिंध ते जेके कैनाल ठहनि पिया किथां खां ठहनि पिया, ताकी उन जो फिगर का हुजे जीअं आवाम खे ख़बर पए त केतिरा कैनाल ठहनि पिया ऐं कहिड़े दरियाए सिंध जी कहिड़े हद खां जेके से ज़मीन आबाद थिए पई आहे। ॾिसो 6 कैनाल जेको ठहनि पिया उन में 2 पंजाब में ठहनि पिया, हिकिड़ो KPK में थिए पियो, हिकिड़ो बलोचिस्तान में थिए पियो ऐं ॿिया सिंध में ठहनि पिया उहे कैनाल। ऐं हीउ जेको मेन जेको कैनाल आहे चोलिस्तान कैनाल, जंहिं ते हींअर कमु हले पियो, थोरो कमु हलणु शुरू थियो आहे। चोलिस्तान कैनाल अवां पोइ तारीख़ुनि में वेंदो, पोइ हिते वेंदो त हीउ जेको चोलिस्तान वारा इलाइक़ा आहिनि पाकिस्तान ठहण खां पहिरियां, हीउ जेको इलाइक़ो हो इहो मुल्तान खां वठी या पट्टी जेकी हुई सिंध जो हिसो हो, ऐं जे उन खे नक्शे खे खणंदासीं, उन शइ खे ॾिसंदासीं त हीउ पंजाब जी हदनि में अचे ई कोन थो, हीउ सिराइकी बेल्ट खां अचे थो, इनखे वेसो जेको हूंदो आहे वेसो बि कोन थो लॻे पंजाब जी हदनि खे। इहो कैनाल जेको अचे पियो चोलिस्तान खां थींदो हीअं सिंध ॾे अचे थो, उन कैनाल खे रुख मटाए चोलिस्तान खे आबाद कंदा। चोलिस्तान उहो इलाइक़ो आहे ऐं जिते जीप रैलियूं थींदियूं हुयूं, उते ज़मीन जेकी आहे तमामु माना हिकिड़ी सख़्तु आहे, उते ऐं जीअं पाणी छंदो त उनखे पाणी तमामु वधीक खपे। हीअ पाण वारी ज़मीनूं कोन्हे थोरो पाणी मिली वियो त बाबा सही आहे, उते पाणी तमामु वधीक मिक़दार में खपे जंहिंखे उनखे पूरो करण जे लाइ। हींअर उते जेके आबादी थियनि पियूं, हींअर कहिड़े एतिरा ज़मीनदार हिकिड़ी ज़ील पाक कंपनी थी वई, ॿियनि उहे ठीका खणी ऐं हुते कमु कराइनि पिया, उते जेके ज़मीनूं थियनि पियूं पर उते पाणी सही न पियो पुॼे। बोरिंग ते फ़िलहालु कमु हले पियो, उते ज़मीनूं आबाद बि कुझु थियनि पियूं। जी नाज़रीन, तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो अवामी मसाइल। असां सां गॾु मौजूदु आहे सिंध तरक़ी पसंद ज़िले अॻुवाण ऐं डेमोक्रेटिक ज़िले अॻुवाण सांगड़ जो बि अब्दुल जब्बार जुनियर साहिबु असां सां गॾु आहे। हिन वक़्तु वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक ऐं तव्हां काॾे वञिजो न, ऐं असां वापसि मोटूं था ब्रेक खां पोइ असां तव्हां वटि अचूं था। ॿ सवाल थी विया, बाक़ी 2 खणंदासीं, ठीकु आहे न। आहियां होस्ट GR सलमान, मूंसां गॾु मौजूदु आहे सिंध तरक़ी पसंद अॻुवाण ऐं डेमोक्रेटिक ज़िले अॻुवाण सांगड़ जो अब्दुल जब्बार जुनियर साहिबु मौजूदु आहे। अब्दुल जब्बार साहिबु, तव्हां खां हिकु सवाल मां ॿियो थो कयां त साबिक़ सदर आरिफ अलवी PTI जो जेको उन वक़्तु हो, साबिक़ सदर आरिफ अलवी जे दौर में इन 6 कैनालनि बाबति जेका का समरी जेका सा पेश कई वई, ज़राए जो चवणु आहे त उहा समरी जॾहिं हिन वटि पेश कई वई, हिन मुख़्तलिफ़ ख़दशात ॾिसी करे ऐं उन ते सही कान कई ऐं इनकार करे छॾी, समरी मोटाए छॾी वापसि। पोइ ज़रीन जो चवणु आहे त सदर मौजूदा आसिफ़ अली ज़रदारी साहिबु इन ते जेका आहे सा सही करे इन जी कैनाल ठहण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इन बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे, छा था चओ? ॾिसो त बिल्कुलु जे आरिफ अलवी हो PTI जो हो ऐं सदर पाकिस्तान हो, त उन टाइम जी आंदा विया त ग्रीन पाकिस्तान जे हवाले सां ऐं कैनाल जे हवाले सां, त हिनखे सही कयो त असीं इक़्तिदार वधाईंदासीं, 15 साल अञा वधीक ॾींदासीं ऐं ऑफर ही कमु असांखे करणु ॾियो, कैनाल कढणु ॾियो, ज़मीनूं जेकी आहिनि उहे असांखे ॾियो, 43 लख या एकड़ असांखे ज़मीनूं ॾियो त असीं बिल्कुलु कंदासीं। पर उन टाइम आरिफ अलवी हुन इनकार कयो, उन जो नतीजो साम्हूं आहे। ऐं सदर पाकिस्तान जेको आसिफ़ ज़रदारी हींअर वेठो आहे, हीअ चवनि था त असां हिननि सही कोन कई आहे। हिननि खे ॿुधायूं त 24 जुलाई 2024 में ऐवान सदर में मीटिंग थिए थी, उन में आर्मी चीफ वेहे थो, उन में इहे असांजे जेके हिन जा जेके पाकिस्तान जेके लीडरशिप आहे उहे वेहे थी। आसिफ़ ज़रदारी उन टाइम चए थो त इन ते जल्द खां जल्द कमु शुरू कयो वञे कैनालनि ते। 24 जुलाई 2024 में चए थो जल्द खां जल्द हिन ते कमु करे ऐं जल्द हिनखे मुकमल कयो वञे। उहो तारीख़ लिखी कोन थी। ऐं अॼु बि कंहिं यूट्यूब तां या कंहिं चैनल ARY खोलंदो, कल्ह न 3 ॾींहं जी राणा सोनावाला जी स्पीच ॿुधंदो त ARY ते, त उहो सिधो पियो चए, उहो ॿुधाए पियो त हिन पाण हथ सां कयो आहे।
उन्हीं खां पोइ हाँ वो उनजो स्टेटमेंट चाहिए अगर आपको नहीं अगर बनाने तो आप अभी कह दो। उहो आहे। ऐं उन्हीं खां पोइ मुसद्दक़ मलक जेको न्यूज़ लीग जो आहे मिनिस्टर आहे, त उहो चए पियो त हिननि खे एतिरो घणो शौक़ु आहे असेंबली में करारदाद आणनि, सूबनि मां असेंबली में करारदाद पेश करे करे अचनि त असीं हिन रद्द कयूं था, पर करणु तयारु कोन्हे। हीअ पाण हिन मिलियल आहिनि, छो जो उन जे नतीजे में हिन जा केस, उन खां पोइ इहे सिंधी हुकूमत, उन खां पोइ उनखे वज़ारतूं, एसि ताईं जो पंहिंजे पुट खे वज़ीर आज़म थो ॾिसणु चाहे। इन जे नतीजे में इहो सिंध जो सौदो पियो करे, इहो सिंध जा केनाल सिंध दरिया ते ठहणु ॾे, ऐं ग्रीन पाकिस्तान जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं जेके लखें एकड़ उहे उन्हनि खे ॾियणु चाहे। अच्छा कुझु ॾींहं अॻु में PTI अॻुवाण उमर अयूब क़ौमी असेंबली जे इजलास में दरियाए सिंध जे ठहंदड़ जेके केनाल आहिनि इन्हनि ते जेका न रुगो मुखालफ़त कई ऐं ऐलान कई त करारदाद बि आणियूं था, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? इहो तमामु बहितरीनु आहे। हिकिड़ो जीअं चइजे त हिकिड़ा तकरीरूं था कनि था, आसिफ़ ज़रदारी ते ऐलान कयो त हीअ करे छॾंदुसि, त उन जे नतीजे में हुनखे जवाबु ॾियण जे लाइ उमर अयूब PTI जो जेको अॻुवाण आहे उन असेंबली में चयो त असीं इन असेंबली में क़ौमी असेंबली में करारदाद आणियूं था, पोइ था ॾिसूं त पीपल पार्टी हिमायत थी करे या मुखालफ़त थी करे। उहो हाणे 2-3 ॾींहं में उनखे पंहिंजे सिंध सां प्यार आहे ऐं नाहे ठाहिणो त पोइ उनखे मुखालफ़त करणी आहे। PTI जी उन हिमायत में कंदा, हा जे न त पोइ चुप करे ईंदा ई कोन उन इजलास में। जे चवंदा चंडो ॿार जेको हूंदो आहे आचर वारे ॾींहुं तयारु थी पंहिंजे माउ खे चवंदो त मां स्कूल थो वञा, थी सघे उन ॾींहुं अचनि ई न। तव्हां छा था सम्झो पोइ हीअ अगरि करारदाद पेश थिए थी पोइ हीअ त मामलो जो रुख ई अख़्तियार चेंज थींदो, इन लाइ वॾी पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ वॾी आज़माइश थी वेंदी। बिल्कुलु थी चुकी आहे। हींअर पीपल पार्टी जी जेकी साख हुई मुतासिर सां जेको सिंध जो अवाम आहे हींअर हिननि मां तंग लॻियो पियो आहे। ऐं ॾिसो पोइ इलेक्शन में रिज़ल्ट छा ई आहे, ऐं बदीन जी वञी रिज़ल्ट ॾिसो त बदीन मां सिधा सां ई हारिजी विया आहिनि। हुतां उन्हनि खे खटायो वियो, ज़ोरी हट खटायो वियो आहे। 47 फार्म त जेके बि हींअर वेठा आहिनि 47 फार्म ते वेठा आहिनि, ऐं पोयां रिज़ल्ट वञी चेक कंदो त इहे नतीजो छा जो इहो सिर्फ़ु सौदो थियो आहे। असांखे ग्रीन पाकिस्तान जे नाले ते सिंधियूं ज़मीनूं ॾियो, असांखे सिंधु दरिया ते डैम ठाहिणु ॾियो, असांखे केनाल कढणु ॾियो, ऐं केनाल चोलिस्तान जेको केनाल आउं ॿुधायां त हीअ जे रोड़ी केनाल हूंदो आहे, हीअ नारो केनाल न रोड़ी केनाल हूंदो आहे, इन खे ट्रिपल चपल कंदो त उन में वञी एतिरो माना हिकिड़ो केनाल सिर्फ़ु चोलिस्तान ठहंदो त केतिरो ई पाणी खणंदो। जेको 3 लख एकड़ आबाद कंदो ज़मीन खे, त उनखे पाणी केतिरो खपे, ऐं उनजी ज़मीन जेकी सख़्तु आहे उनखे केतिरो पवंदो, त उन नतीजे में इहे हिननि खे हुकूमतूं मिलियूं आहिनि। पोइ त इन मां ही तव्हांजे इन स्पीच में असांजो हीउ सुवाल त हिकिड़ो त बिल्कुलु थिए थो त दरियाए सिंध ते पोइ अगरि इहे केनाल ठहनि था, इहे केनाल जेकॾहिं इहो चोलिस्तान जो ठहे थो या ॿिया केनाल, पोइ इहे जॾहिं एतिरो पाणी वाफ़र मिक़दार में पाणी वॾी तादाद में कसीर तादाद में एॾो वेंदो, लखें एकड़ आबाद थी, पोइ सिंध जी ज़राअत खे तव्हां कीअं था ॾिसो, किथे बीहंदी वञे? ॾिसो सिंध जी ज़राअत तमामु वॾी ख़तरनाक पोज़ीशन में अची वेंदी। हींअर अवां पाण हींअर वेठा आहियूं, हींअर जेको पाणी एतिरो मिक़दार में हूंदो हो जो पाणी जेके सिमनाल में ईअं छॾे ॾींदासीं। हींअर पाणी पोज़ीशन इहा लॻी पई आहे त माण्हू वटि पाणी कोन्हे को, पीअण जे लाइ पाणी कोन्हे बजे फ़सुलु आहे। त पोइ अञा 20 ॾींहं अवी गुज़रो, 20 ॾींहं खां पोइ अव्हां पुछंदुसि इन स्टूडियो ते हिते अची वेंदासीं त पोइ अव्हां पुछंदासीं त हीअं खेती जेको ज़मीन लाइ आबाद थियनि बि कोन बि थियूं, इहे आबादगार रोड रस्तनि ते हूंदा ऐं इहे दाहूं कंदा रहंदा, त उहो नतीजो इहो निकिरंदो त असांजो जेको पाणी आहे हींअर ई खोट बि थिए। अञा त केनाल ठहिया ई कोन्हनि, जॾहिं केनाल ठहंदा, जॾहिं असांजो पाणी उतां खजंदो त पोइ हींअर ई 3000 खां मथे हींअर असांजो जेको नारा केनाल आहे घटि पोइ पाणी ॾे, त इहे अञा कोन्हे पाणी, कणिकूं सुकी वञे थी। उहो ई आहे न, अञा अवां ॾिसंदो त जीअं बंदियूं थियूं आहिनि पाणी किथे आयो आहे, बंदियुनि खां पोइ पाणी न त वॾी मिक़दार में पाणी हूंदो पाण ईअं छॾे ॾींदा हुआसीं, पर हींअर पाणी अवां ई कोन थो मिले। असांजी पंहिंजी हिन तारीख़ में असां पंहिंजी हिन पूरी ॼमार में असां इहो चई सघूं था, असां ईअं कॾहिं बि कोन ठहियो त पाणी जी बंदी खां पोइ त हेतिरो लेट पाणी अञा ताईं थियो हुजे। बिल्कुलु असां होश संभालियो आहे त असां कॾहिं एतिरी जेका असां न ॾिठी आहे जो जेको माना सबबु कहिड़ा बि हुजनि खणी, पर पाणी जेको आहे अगरि 5 तारीख़ 6 जनवरी ते 7 ते 8 ते 10 ते नेठि पाणी अची वेंदो ऐं आबादगारनि में ख़ुशहाली अची वेंदी, ज़राअत जेका आहे उन पंहिंजी ॿनियूं जेके सरसब्ज़ जेके थी वञूं, हिन वक़्तु जेका असां तमामु इंतिहाई ख़राबु जेका पोज़ीशन लॻी पई आहे। खे ॿुधायां त चोलिस्तान केनाल ठहण खां पोइ पंजाब जेको ठहंदड़ गैर क़ानूनी वाह आहे, जेको सिंधु दरिया मां पाणी चोलिस्तान रेगिस्तान पंजाब खे आबाद करण लाइ ठाहियो पियो वञे,
ॿियो वाह पाणी जे सिंध जे पाणी हिसे ते धाड़ो आहे। उन खां पोइ सिंध जे तहज़ीब, मैशियत, ज़रात ऐं माहौलियात ते वॾी ख़तरनाक असरु पवंदा। उन मां पहिरीं ॻाल्हि आहे ज़रात। सिंध जी मैशियत जो 80% जेको दारोमदार आहे ज़रात ते आहे। ऐं पाणी जी खोट जे नतीजे में तबाही वॾी थी सघे थी। पंजाब में अॻी गैर क़ानूनी तौरु पाणी खणी रहियो आहे। सिंध खे अरसा माहिदे तहत हर साल 48.76 मिलियन एकड़ फुट मैफ पाणी मिलणु घुरिजे, पर 2000 खां वठी सिंध खे सरासरी 25.20 घटि पाणी मिली रहियो आहे। तव्हांजो चवणु आहे त कानून ऐं आइन मुताबिक़ जेकॾहिं ॾिठो बि वञे, जेका पाणी जी वंड विर्छ जेका विरासत जेका रखियलु हुई, उन जे हिसाब सां बि माना सिंध खे पंहिंजो पाणी अॼु ॾींहुं ताईं पूरो न पियो मिले। न मिले पियो तमामु, माना 20% खां मथे असांखे हींअर ई खोड़ मिले। केनाल ठहण खां पहिरियां जॾहिं केनाल ठहंदा त असांखे त 5% पाणी मिलंदो। उहो सिर्फ़ु असांजे चवंदा त बाबा जीअं बदी नारे पासे बाबा हिकिड़ो फ़सुलु पोखियो, हा, इन खां वधीक का शइ न। पीअण जो पाणी मक़सूद रिवाई पीअण जे लाइ हीअं कयो बसि। हींअर अवां ॾिठा लेटर निकिरी विया आहिनि त बाबा खे इहो जेको ॿनी ॿारो काइण बंदि कयो, सिर्फ़ु पाणी पीअण जो अव्हांखे मिलंदो। पाणी पीअण जो, छो त नेक्स्ट जेका फ़सुलु आहे अचण वारी, हीअ कणिक खां पोइ जीअं फुटी चवंदा आहियूं पाण, उहो हीअ जेकॾहिं अगरि असां वटि इहा काश्त नथी थिए, पोइ असांजी ज़रात, पोइ असांजी हीअ एग्रीकल्चर सिस्टम, हीअ असांजी हीअ फैक्ट्रियूं, हीअ कारखाना, हीअ करोड़े मज़दूर सिंध में कमु कनि पिया जेके फैक्ट्रियुनि में, हीअ जिनिंग कॉटन फैक्ट्रियूं, पोइ हीअ त सभु बंदि थी वेंदियूं। बिल्कुलु पहिरियां ॾिसो कराची मां केतिरियूं इंडस्ट्रियूं हितां हलियूं आहिनि। उहे ॿियनि मुल्कनि हलियूं आहिनि, इंडिया हलियूं आहिनि, बांग्लादेश हली वियूं आहिनि, ॿियनि मुल्कनि में हलियूं आहिनि। हिते कबाड़ में खपंदा इहे फैक्ट्रियूं बंदि थींदियूं जॾहिं पाण जे हिते वेठा आहियूं सांगड़ ज़िलो, इहो ज़रात ऐं ख़ासि करे कपह जे हवाले सां पैदावार जे हिसाब सां पहिरें नंबर ते। जॾहिं इन पाणी न मिलंदो त इहो किथां ईंदो? पोइ हीअ जेको पंहिंजो कपिड़ो पाण जेके जिस्म ते पाए वेठा आहियूं, इहे किथां ठहंदो? इहे किथां शयूं ठहंदियूं? त इहे माण्हू बज़ाहिर त माण्हू चवनि पिया त केनाल फ़ाइदेमंद आहिनि, पर तमामु वधीक नुक़सान। इन करे सिंध जो आबादगार, सिंध जो माण्हू हर ॿोली ॻाल्हाईंदड़ पंहिंजे हक़नि जे लाइ निकिरे, पंहिंजे दरिया खे बचाइण जे लाइ निकिरे। असां छंछर ते रैली कढी रहिया आहियूं असांखे डेमोक्रेट अलायंस तरफ़ां, जंहिंमें वकला बिरादरी आहे, सहाफ़ी, कलमदणी, प्रोफेसर, लेक्चरार, सियासी समाजी पार्टियूं, त उन में सभु ॿोली ॻाल्हाईंदड़ अचनि त हिननि केनाल खे रद्द करण जे लाइ। सभु जॾहिं सिंध जो माण्हू निकिरंदो त इहे केनाल कोन ठही सघंदा ऐं मज़ामत थींदी, मज़ामती नतीजो थींदो त असांजा केनाल बंदि थींदा ऐं असांखे जेको सिंधो दरिया जो जेको पूरी मौजूं मस्तियूं उहे वापसी अची सघंदियूं। इंशाअल्लाह ज़रूरु। हमेशह जॾहिं बि को कंहिं अहिड़ो टॉपिक को बि हूंदो आहे त अवामी मसइलनि बाबति असां पंहिंजे शाहीन सिंध TV न्यूज़ स्टूडियो तां असां प्रोग्राम कंदा आहियूं। ऐं असांजे मक़ामी सतह ते जेके ज़िले अॻवान हूंदा आहिनि, ख़्वाह MP MNA हुजनि, पर असां त ॻोल्हियूं पिया, असांखे MP MNA हथ अचे बि कोन था, उहो ख़बर नथी पई हले छो। राब्ते करण जी कोशिशि बि कईसीं, पोइ उन्हनि जा फ़ोन खणनि था त पोइ उन्हनि जी मजबूरियूं ॿुधायूं वञनि पियूं। हाणे आवाम ई फ़ैसिलो कंदी त उन्हनि जी मजबूरियुनि खे उहो कीअं थी ॾिसे, छा थी करे। पर असांजो शाहीन सिंध TV न्यूज़ जो हमेशह पंहिंजो फ़र्ज़ु आहे पाकिस्तान जी बका, सिंध धरती जे लाइ का बि अहिड़ी का सौदेबाज़ी, का बि अहिड़ी ॻाल्हि थींदी उहा बर्दाश्त कान कबी, उहा क़ाबिल क़बूल न हूंदी। उनजी हमेशह मज़ामत कई आहे, मज़म्मत कंदासीं ऐं मज़म्मत कंदा रहंदासीं। छो त असांजे मुर्शिद आला हज़रत पीर साहिब पागारा, असां उन जेके से रूहानी रहबर पीर जा असां फ़क़ीर आहियूं, उन तरीक़े सां असां तालुक़ रखूं था। असांखे दर्स हमेशह इहो मिलियो आहे त असां पंहिंजी मुल्क जी सालमियत लाइ, उन जी बका जे लाइ असां हमेशह हिकु प्लेटफॉर्म ते मुतहद थी असां बॉर्डरनि तक बि बीठा आहियूं। जॾहिं असां बॉर्डरनि ते पंहिंजा सीना ॾेई पंहिंजा जवान असां शहीद कराए सघूं था त सिंध जी आवाम जे लाइ या सिंध जी आवाम जे हक़नि ते को धाड़ो लॻे त इते मां नथो सम्झां त आला हज़रत पीर साहिब पागारा या हुनजी हुर जमायत उहा का पोइते रहे या कंहिं इन प्लेटफॉर्म ते हू पंहिंजी आवाज़ बुलंद न कंदा हुजनि। अॼु बि उन्हनि जी आवाज़ इन फॉर्म ते आहे त हीअ जेका आहे सिंध जे हक़ ते जेको धाड़ो लॻे पियो, इन खे असां कॾहिं बि क़ाबिल क़बूल न कंदासीं। जी नाज़रीन, असांजो प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। तव्हां ॾिसो पिया त असां वटि सिंध तरक़ी पसंदि अॻवान, ज़िले अॻवान जेको अब्दुल जब्बार जुड़न जो असां वटि मौजूदु आहे। अचो त हिन खां सवाल मां ॿियो कयां थो त सिंध असेंबली में अॼु जेको एॾी भले भले लॻी पई, वाह वाह, गोड़, तकरीरूं, हले छा छा, वधे आला साईं खां वेंदे सभु साईं, असांजा त सभु साईं आहिनि। उन्हनि ते त मां सम्झां थो त वॾे पैमाने ते अॼु त
सिंध असेंबली खे खणे वेठा हुआ त असां करारदाद बि आणियूं था, अॼु हीअं था कयूं, त थियणु छा खपे आहे? तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? ही रुगो ॻाल्हियूं करणियूं या इहे नारेबाज़ियूं इहे करणियूं या इहो आवाम खे छा था, आवाम खे बेवकूफ़ था सम्झनि या छा था सम्झनि? तव्हां हाणे कीअं था ॾिसो? इहा करारदाद आणी त करारदाद हाणे मंज़ूरु करे छॾनि हा न? बिल्कुलु जीअं हाणे ॻाल्हि कई त जेॾी महिल करारदाद आणनि हा, वज़ीर आला जी स्पीच अॼु हुई त असां करारदाद आणियूं पिया, सिंध असेंबली पेश कयूं पिया, आणी पिया, ऐं आंदी कोन, ऐं प्रकार पेश करे ॾींदा ऐं हुन में वॉटिंग कराए न, करारदाद मंज़ूरु कराए अॻिते वफ़ा खे ॿुधाईंदा भाउ असां मंज़ूरु कराए छॾिया, असां सिंध सूबो जेको आहे इन खे केनाल खे रद्द करे थो। पर उन खां पोइ स्पीचूं अवां ॿुधियूं जंहिं हूंदा न, अॼु मुंहिंजे ख़्याल में 13 रमज़ान आहे, अञा 15 ॾींहं पिया आहिनि शैतान आज़ादु थियण, पर हीअ पहिरियां निकिरी आया हले। अॼु त असेंबली में इहे बि दावो कयूं जीअं अलाए छा थी हुजे, ऐं वॾा चे गवीर वारा जेके हुजनि त उहे चवनि इनकलाबी माना थी बि रहिया। इन खां पुछो त सुभाणे आहे दरियानि जो आलमी ॾींहुं, अॼु जेको दरियानि जो आलमी ॾींहुं आहे, उन ते जेको सिंध जो आवाम लखे निकिरंदो, उन जी माना उनखे थधो करणु, ऐं ॿियो उन्हनि खे माना पंहिंजे नक जी पकाई करे त असां हीअ बि करे छॾियूं, ऐं मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हणी छॾियूं, असां हीअं करे छॾंदासीं, हूअं करे छॾंदासीं। पर उन खां पुछो पहिरीं सदर पाकिस्तान जी कल्ह स्पीच त ॿुधो, असेंबली में जेको हिकिड़ो पटे वालो जेको हूंदो आहे, कंहिंजे पंहिंजे बॉस खे मोकिलियो दरख़्वास्त ॾियो, अहिड़ी नमूने ॻाल्हाए पियो, ऐं हिते वॾी वॾा इनकलाबी थी वेठा। पहिरीं पंहिंजे सदर पाकिस्तान खे चओ त भाई अवां वटि इख़्तियार आहिनि, ऐं रद्द कयो उन शइ खे, बाक़ी असेंबली में करारदाद पेश करे उन्हनि खे ॾियो। अवां वेठा आहियो क़ौमी असेंबली में करारदाद जेके PTI आणे थी हुनजी हिमायत में करे उनखे मुखालिफ़त में आणियो त हीअ केनाल कोन ठही सघंदा, बाक़ी ख़ाली तक़रीरूं करे ऐं सुभाणे जेको लखे माण्हू निकिरंदा उन जे डप खां, उन जे ख़ौफ़ खां। ऐं ॿिटे निज़ाम अव्हांखे यादि हूंदो, ॿिटे निज़ाम में हिन जा वज़ीर मुशीर घरनि खां कोन निकिरंदा हुआ, हिन जे घरनि ते तवा टंगिया हुआ। इहो निसार खोड़ो, इहो क़ाइम अली शाह वज़ीर आला हो, त उन जेके सिंधियूं न्याणियूं हुयूं उन्हनि खे जे चूड़ियूं पारायूं, उनखे किना बेदा आहियूं, किना टमाटर आहियूं, उहो उनखे बचाव जे लाइ इन करे अॼु हिननि असेंबली में अची इहो इनकलाबी तक़रीरूं कयनि। बाक़ी हिन लाइ कुझु बि कोन्हे, इहे सभु मिलिया पिया आहिनि, हिननि सॼो सिंध खपाए छॾी आहे, सिंध जूं ज़मीनूं खपाए छॾियूं आहिनि, ऐं इन जे नतीजे में हिननि हुकूमतूं वरितियूं आहिनि। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त ॿिटे निज़ाम ख़िलाफ़ बि सिंध धरती जो ॼाओ इमाम आरफ़ीन हज़रत रोज़ेधणी जो दरगाह जो सजादा नशीन हज़रत पीर साहब पागारा ऐं हुनजी जमायत ऐं हुन सां गॾु तमामु पार्टियूं जेके पंहिंजे मुल्क पंहिंजे सिंध धरती सां मुहबत रखंदड़ हुआ, उहे इन ॿिटे निज़ाम ख़िलाफ़ु निकिता हुआ। इहो त उन्हनि खे बि यादि हूंदो ऐं उन्हनि खे विसारणु बि न खपे। ऐं उन जे करे त इन असेंबली में एतिरियूं तक़रीरूं कयूं अथनि त थी सघे सुभाणे असां वरी ॻोठनि में वञूं, असांखे किना बेदा न लॻनि, ईद अचे पई, ईद मिलणु वेंदा, ईद ते माण्हू को मिलण जे बजाए हुनखे थप्पड़ हणे, को किनो बेदो हणे, को टमाटर हणिजे, इन नतीजे करे पंहिंजा इनकलाबी इन्हनि जा तव्हां ॾिठो त हींअर काल टियों ॾींहुं इन साॻी सिंध ते ठहंदड़ कैनाल बाबति हुकूमत में रहंदड़ ऑफिसर उहे बि निकिरी पिया हुआ। बिल्कुलु, भले उहे ख़्वा कहिड़ी पार्टी सां बि तालुक रखनि, उन्हनि चई बाबा असां सिंध जा ॼावाऊं ऐं सिंध जो इहो कर्ज़ु आहे, असांजे मथां इहो फ़र्ज़ु आहे, ऐं असां त इहो त बर्दाश्त न कंदासीं, नौकिरी ते रखिणो आहे, कढिणो आहे। पोइ नेठि मजबूर थी जॾहिं मीडिया ऐं सोशल मीडिया ते जॾहिं हाईलाइट थियो त भई उहो रैली कढण ते ऑफिसर उन्हनि खे इन्हनि खे जेको आहे सो शोकास ऐं इहे ॾिना विया आहिनि, त पोइ उहे लेटर वरी उन्हनि वापसि वरिता। वरी उहो गैरतमंद हुआ, उन गैरतमंदी जो मुज़ाहिरो कयो। बाक़ी हिननि में हाणे छा चऊं, ॾिसो शागिर्द आहिनि, यूनिवर्सिटियुनि में आहिनि, मेडिकल कॉलेज में वीचारा ॿारड़ा पढ़नि पिया, जंहिंजी बि स्टूडेंट आहिनि, पर उहे जॾहिं इहो ॾिसनि था त असांजी सिंध धरती जेका अगरि इहे कैनाल ठहंदा, असांजी सिंध धरती जेका आहे, सिंध जी ज़रात तबाह थी वेंदी, सिंध जी मैशियत तबाह थी वेंदी, सिंध जो जेको आहे पोरियत तबाह थी वेंदो, आबादगार तबाह थींदो, पोइ ज़मींदारी नाले त का शइ बचंदी कुझु बि कोन। पोइ वञी थर में ऐं भिटनि में अॻे इहे वीचारा माण्हू वीचारा वेठा आहिनि, इहे सुञ ऐं उञ बुख ते माल पिया वीचारा उन्हनि जो गुज़ारो कनि। पर शहर जो रहंदड़ ऐं हीअ ज़रात वारा माण्हू जेके पंहिंजियूं जेके ज़मींदारी शाही में ऐं जेके पंहिंजियूं वॾेरनि में जेका ज़िंदगी गुज़ारियूं उन्हनि जो हीअ सोचनि थी, पंहिंजो त सोचनि, उनजो छा थींदो। अव्हांखे ॿुधायां त हींअर जेको पंहिंजो हींअर कणिक जो सीज़न हले पियो ऐं तूरीअ जो, त हींअर थर जा जंहिं वटि 5000 एकड़ ज़मीन आहे, उहे अॼु मज़दूरी पियो करे हिते खजड़े में सांगड़ में 5000 एकड़। जॾहिं हीअ कैनाल ठहींदा, पंहिंजो माण्हू केॾांहुं वेंदो, पंहिंजो ज़मीनदार आबादगार केॾांहुं वेंदो। ऐं अव्हांखे ॿियो ॿुधाए त पहिरीं इहो जेको समुंड आहे, हिनखे मिठो पाणी न मिलंदो त बदीन
ठठे जी साइली पटियूं गिड़काईंदो अचे। ॿोड़े थो, ॿोड़े 2050 में ठठो बदीन इहे हूंदे ई कोन। 2060 में कराची कोन हूंदी, पाणी न समुंड में पाणी मिठो न मिलंदो, इहो क़ाइदे आज़म मज़ार बि कोन हूंदी ऐं क़ाइदे आज़म जो सॼो जेको नक्शो इहो सॼा सिस्टम ख़तमु थींदा, कराची पंहिंजे नक्शे सां ख़तमु थींदी 2060 पाणी में न मिलण जे करे। जे ही कैनाल ठहनि था त पोइ पाणी न मिलंदो, 2060 में कराची नक्शे ते हूंदो ई कोन। माना उनखे मिठो पाणी जेको आहे सो शुरू खां उनखे मिलियो पिए दरिया उनखे समुंड खे ऐं पाणी मिलंदो रहियो आहे त उहो पाणी बेक कोन थो करे ऐं उहो मिठो पाणी माना हिन में वेंदो आहे। इहो कुदरत जो हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे। बिल्कुलु। ऐं जॾहिं हमेशह कुदरत जे सिस्टम जे ख़िलाफ़ु नाज़रीन असां उनजे अपोज़िट में कमु कयूं था त उहो नुक़सान में वञे थो। जी उम्मीद वक़्त जा हुकुमरान इन ते सोचंदा ऐं एॾे वॾे नुक़सान खां जेको आहे सो अलाह साईं महफ़ूज़ रखे। जेको आहे सो मुंहिंजो ई तव्हां सां साईं आख़िरी इहो सवालु हूंदो त सईद गनी साहब जेको ताज़ो हींअर रिसेंटली जो सोशल मीडिया ते चैनलनि ते बयानु ॾेई पाण मक़बूल ॾाढो थियणु चाहे पियो, ॾाढो शौक़ु अथसि, मां भाई तोसि हिकिड़ो शौक़ु थींदो, घणो शौक़ु अथसि मक़बूल थियण जो, त कालाबाग डैम जी हिमायत में पीर साहब पगार जे माण्हुनि जेके उन जे माण्हुनि सांगड़ में रैलियूं कढियूं ऐं जशन कयाऊं, उन सवाल खे तव्हां कीअं था ॾिसो, उनजे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? ॾिसो त उनजो सईद गनी जी जेकी तक़रीर हुई उन चयो त कालाबाग डैम में पीर साहब पगार हिमायत कई। तव्हांखे ॿुधायूं त तारीख़ लिखे कोन थी, हीअ जेकी तारीख़ आहे हीअ अख़बार आहे, हीअ अथो जुम्मू 26 नवंबर 1993। नाज़रीन इहा अख़बार तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, इहा अख़बार जेका तव्हां वटि साम्हूं जेका स्क्रीन ते तव्हांखे साम्हूं स्क्रीन ते नज़र ईंदी ऐं तव्हां ॾिसंदो त उन में ॾिसिजो त उन में तारीख़ ऐं उन में स्टेटमेंट जेका आहे उहा छा आहे। कालाबाग डैम बाबति जल्द चइनी सूबनि खे एतमाद में वठिबो, डैम जी तामीर असांजी वॾी सोभ हूंदी बेनज़ीर भुटो। ई कॾहिं जी आहे? 93 में जेका जुम्मू 26 नवंबर 1993 जो। त उन टाइम जो पैसो कंहिं रखियो पुछो त उन खां पोइ मुशर्रफ जी हुकूमत त हाणे आयूं बाद में बेनज़ीर त असांजी वॾी सोभ हूंदी, माना कालाबाग डैम ठाहिणु असांजे लाइ वॾी सोभ हूंदी। सईद गनी खे चयो पहिरीं तारीख़ पढ़े, तारीख़ पढ़ी पोइ अचियूं ॻाल्हियूं करे, इहे न थिए जो पंहिंजो ई मोचड़ो पंहिंजे मुंहं में लॻेसि। हिनखे शायदि इहा ॻाल्हि पहिरीं काराण हटाइण जे लाइ त पहिरीं ॿियनि खे करणु आहे, पहिरीं पंहिंजे पाण खे ॾिसे काराण धोई वठे, पंहिंजो मुंहुं सही साफ़ु करे वठे। त अव्हांजा जेके लीडर हुआ अॼु आसिफ़ ज़रदारी, अॻे बेनज़ीर मुहतरमा शहीद थी विया, उनखे चवणु खपे, पर उन बि उन टाइम में 1993 में उन चयो त असांखे कालाबाग डैम माना उन सोभ बेशक उन्हनि जे मथां प्रेशर, सियासतदाननि प्रेशरनि में बि कमु कनि था, पंहिंजी हुकूमतूं हलाइण लाइ बि कनि था, सौदेबाज़ी बि कनि था। उन वक़्तु 93 में एतिरो शौर न हो, एतिरी माण्हुनि खे ॼाण न हुई, अवेयरनेस न आई। हीअं त सोशल मीडिया ते त माण्हुनि खे ऐं नौजवान खे हद खां वधीक ॼाण आहे ऐं उनखे पंहिंजे बुरे भले बहितरी जे लाइ सॼी ख़बर आहे उन्हनि खे। पर सईद गनी खे सोचणु खपे, सोशल मीडिया सम्झ नथी पए, मूंखे हैरत थिए पई त सईद गनी साहिबु एॾो वॾो बयानु जेको इहो ॾिए पियो ऐं एॾी वॾी हस्ती पीर पागारे जे लाइ चए पियो। पहिरीं तूं पंहिंजे पाण खे त ॾिस, ऐं अगरि माज़ी में इहे स्टेटमेंट तव्हां जेके ॾिठियूं आहिनि, इहे तव्हांजे ई अॻुवान हुआ जेके कालाबाग डैम जी हिमायत लाइ जिन न रुगो बजट रखी, पर उन्हनि जो मौक़ुफ़ इहो जेकॾहिं इहे डैम इहे ठही वियो त असांजे लाइ वरी सोभ थींदी, वॾी सोभ माना फतेह थींदी। इलाइक़े खे खटण जे लाइ कामयाब करण मां जंग करे फतेह जो लफ़्ज़ इस्तेमालु तॾहिं कंदा आहियूं जॾहिं असां इंडिया सां जंग कईसीं, बॉर्डर ते जंग हली त इंशाअल्लाह असां सोभ माणींदासीं। जॾहिं वञी असां उते वञी उनजे बॉर्डर क्रॉस करे अंदरि वञी असां उते पंहिंजो झंडो वञी आहियोसीं ऐं होरनि वञी पंहिंजा अजरक जा झंडा बि उते वञी उन टाइम आहियूं। उहे तस्वीरूं बि मौजूदु आहिनि जेके इंडिया जे बॉर्डर क्रॉस करे अंदरि हलिया विया ऐं उते वञी उन इलाइक़े खे फतह बि कयो। ऐं हीअ तव्हां पीर पागार ते एॾो वॾो ब्लेम लॻायो पिया, इन जी शदीद इन फॉर्म ते आउं मज़म्मत बि कयां थो, तव्हांजे इन स्टेटमेंट ते बि आउं मज़म्मत कयां थो। ऐं ख़ुदारा अहिड़े कूड़े बयान या ग़लति स्टेटमेंट ॾियण खां अॻु में थोरो जाइज़ो वठंदा कयो, तारीख़ थोरो पढ़ी वठो, हक़ीक़तनि जो थोरो मुतालो करे वठो। मौजूदा पीर पगारो उन टाइम ते ही वफ़ाक़ी मिनिस्टर बि हो, बिल्कुलु, ऐं उन टाइम हिन ख़ुदि जेको आहे सो इन्हनि जी जेका डैमनि जी मुखालफ़त कई। उन टाइम एकियाने पाणी ठाहे त हुनखे चयो त उन टाइम जो मिनिस्टर हो तरीन, वफ़ाक़ी मिनिस्टर तरीन सां हुनखे चयो त असांखे पाणी 1991 ठाहे ते पाणी ॾियो, जंहिं ते हुनजी मुखालफ़त कई। उनजे पोइ
जहिड़ो थियो जहिड़ा थिया उन में कपिड़ा उन जा फाटिया पीर साहब पघार जा थिया पर उतां उथी आयो उहो बाक़ाइदे सिंध जे लाइ सिंध जे लाइ पंहिंजे पाणी जे हक़ जे लाइ हक़ जे लाइ। हू वफ़ाक़ी मिनिस्टर सां अटकी पियो अटकी त पियो। भई मुंहिंजे सिंध जो पाणी आहे। अॼु तूं पीर साहिब ते सईद गनी साहिब तूं पीर साहिब ते एॾो ब्लेम लॻी पियो माज़ी ते थोरो त ॾिस त सही आला हज़रत पीर साहिब पघार जी एॾी वॾी शख़्सियत ते एॾी रूहानी हस्ती ते तव्हां एॾो वॾो ब्लेम जेको तव्हां लॻायो था त उहे ई उन जा जेके माण्हू जशन ऐं हिमायत में जेके आहिनि सिकाला बाग डैम में रैलियूं कढियूं इहे उहो चवंदा न ॿिली जे ख़्वाब में छिछड़ा तव्हां हाणे कहिड़ा पिया ख़्वाब ॾिसंदा आहियो असांखे सम्झ कान थी पए राति जो ॿिया ख़्वाब ॾिसंदा आहियो सुबुह जो उथो था त वरी ॿियूं ॻाल्हियूं था कयो। चवंदा इक़्तिदार अचणु इक़्तिदार हासिलु करण लाइ इहे वधी कंदा आहिनि त हिन खे ॿुधायूं त इक़्तिदार जॾहिं ईंदा आहिनि त उहो उन्हनि सां मुख़्तलिफ़ गेटनि मां अंदरि दाख़िल थींदा हिकिड़ा 4 गेट मां थींदा आहिनि हिकिड़ो पोएं गेटनि मां हिननि सॼी ॾिठो ऐं पोएं तारीख़ इहे जनरल अयूब सां गॾु केरु हो मिनिस्टर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हा जी जी उनखे वठी आ रहियो केरु फ़ौज उनजी इक़्तिदार मिलियो जेके बि हुकूमतूं आयूं आहिनि पीपल पार्टी हींअर चए थी असीं जमहूरी हुकूमत पिया कयूं त हींअर जमहूरियत आयो कोन ऐं लिकियल दरवाज़े सां आया ऐं 47 फार्म तहत आया आहियो जंहिंजूं खटियल सीटूं उनखे राति पेट में हाराए उनखे वाज़े इन ते त उन ते वेही ऐं वाज़े जेको चई छॾीनि त बाबा हीउ हिकिड़ो कमिटमेंट थियल आहे बसि ख़तमु इन ते त फॉर्म कहिड़े ते आया कीअं बि आया आहिनि पर ख़ुदा महिरबानी करे असांजे सिंध जे ते जेको आहे सो इहे दाड़ा न आणनि असांजी सिंध धरती ते जेके आहिनि जंहिंखे आबाद करण जे बजाए उनखे बंजर न बणाइनि ऐं उनखे वीरान न कनि उन माण्हुनि खे परेशान न कनि। अगरि ॿियो रस्तो तव्हां वटि आहे दरिया सिंध खां अलावा तव्हां वटि ॿिया के रस्ता आहिनि इन ज़मीननि खे आबाद करण लाइ त भले आबाद कयो। सिंध जी आवाम खे कोई इन ते एतिराज़ त मां नथो सम्झा पोइ एतिराज़ त न हूंदो। अगरि इन दरिया सिंध खे तव्हां छॾे ॾियो ॿिए पासे खां पाणी तव्हांखे जितां मिले थो उतां पाणी वठो तव्हां जेका खपे जेतिरी ज़मीनूं खपनि तव्हां वञी उहे भले आबाद कनि पर सिंध दरिया सिंध ते केनाल जेकॾहिं ठहिया सिंध जो बहादुर सपूत जेके पुट पंहिंजी हिन सिंध धरती जी जेका पंहिंजी अमड़ आहे जीजल आहे हिन जी थञ मल्हाईंदा हू कॾहिं कंहिं बि सूरत में पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या कहिड़ी पार्टी बि हुजे उन्हनि खे दरिया सिंध ते केनाल ठहिणु हरगिज़ कोन ॾींदा। त बहितर ईअं आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ॿियूं जेके बि जमायतूं आहिनि उन्हनि सां मिली मफ़ाहमत सुहिणे तरीक़े सां अफ़ाम तफ़हीम सां बजाए को हालात ख़राब थियनि इहो या अहिड़ो को पैगाम वञे इहो सुठो बि कोन थींदो। छो न पाकिस्तान पीपल्स पार्टी हींअर सिंधी असेंबली जो इजलास जेको हले पियो इन में करारदाद पेश कनि करारदाद पेश करे ऐं उनखे अक्सरियत सां मंज़ूर कनि त बाबा सिंध जी आवाम दरिया सिंध ते ठहंदड़ केनालनि जी मुखालफ़त करे थी ऐं केनाल जेके ठाहिण जे हक़ में न आहे उहो करारदाद मंज़ूर करे पास कराए वफ़ाक़ ॾे मोकिले छॾनि मामिलो ई सॼो ख़तमु थींदो। नाज़रीन अॼु तव्हां असांजे प्रोग्राम में सिंध तरक़ी पसंदि अॻवान अब्दुल जब्बार जुणियो साहिब असां वठो ऐं डेमोक्रेटिक ज़िले ई अॻवान पाण बि आहिनि। तव्हां इन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं दरिया सिंध ते ठहंदड़ केनाल बाबति हिन जो मौक़ूफ़ बि तव्हां ॿुधो। हाणे इहो आवाम जे साम्हूं असां इहो मौक़ूफ़ रखियो आहे ऐं इन्हनि जो जेको साम्हूं तव्हां ते आहे हाणे अवाम बहितर जेको आहे अवाम जी अदालत ऐं अवाम जो फ़ैसिले खां मथे कंहिंजो फ़ैसिलो बि कोन्हे को। अॼु पंहिंजे मुंहिंजे महिमान अब्दुल जब्बार जुणे सां गॾु होस्ट पंहिंजे खे जिया सलमान निज़ामानी खे इजाज़त ॾींदा मिलंदासीं ॿिए प्रोग्राम में कैमरामैन मसूर सां गॾु अस्सलामु अलैकुम।